ओ नबी जी अमान सैयदा आमना तो के राजदा तरना ओ नबी जी अमान ओ नबी जी अमान चो जो नूरे नजर सुआ आसर बसर सोई सैयद बशर सरवरे सरवरा ओ नबी जी अमान ओ मिठल जी अमान ओ कुनल जी अमान मादरे मुस्तफा उम्मे खैरुल बरा मदीने शरीफ में ये हिन सफर जी ॻाल्हि ॿुधायां हिकिड़ो माण्हू मूंखे उते गॾिबो आहे नेक माण्हू आहे अलाह वारो माण्हू आहे हर साल बल्कि हर सफ़र में तक़रीबन उन सां मुलाक़ात थींदी आहे मूं पुछियोमांसि तव्हांजो धंधो कारोबार कहिड़ो आहे कारोबार कहिड़ो आहे नंढो मुदरसो आहे मस्जिद आहे ॿियो कहिड़ो कारोबार हर भेरे मदीने था अचो जी त पुछो था हरम में मां तव्हांखे दिलि वारी ॻाल्हि थो ॿुधायां सुभान अल्लाह हुन मूंखे ॿुधाई इहो राज़ वरी मां तव्हां ताईं पहुचाईंदो सुभान अल्लाह जी हर रोज़ सिजल ते जी नमाज़ खां पोइ ॿ रकातूं नफ़िल पढ़ंदो आहियां नफ़िल पढ़ी चवंदो आहियां मुंहिंजा मौला हिन जो अजर ऐं सवाब मदीने वारे वीर जे बाबा साईं हुज़ूर जी अमड़ जे रूह ते सुभान अल्लाह रोज़ बरकत नफ़िल पढ़ी हुज़ूर जे अमड़ खे उन जो ईसा में सवाब कंदो आहियां जेॾी महिल मदीने जी सिक लॻंदी आहे कोन को अलाह जो बानो चवंदो आहे हीअ टिकेट ते वञ मदीने सुभान अल्लाह ॿ भेरा टे भेरा हाज़िरी थी वेंदी आहे ॿियो मुंहिंजो अमल कोन्हे मूं वटि न मिल्कियत आहे न दौलत आहे न कारखानो आहे न बंगलो आहे बस मदीने वारे साईं जे अबाणनि जे ईसा में सवाब जे लाइ बरकत नफ़िल रोज़ पढ़ंदो आहियां मूंसां हीअ महिरबानी हर साल में सुभान अल्लाह बेशक मादरे मुस्तफा उम्मे खैरुल बरा मादरे मुस्तफा उम्मे खैरुल बरा जान सिद्दीक़ो सफा सदके तो ताज़मा ओ नबी जी अमान ओ नबी जी अमान अज त तव्हां मुंहिंजे ज़बान जो हक़ अदा ज़बान ॾिनी अथव घणा टेलर पढ़ियव गाना ॻायव अॼु त मुस्तफ़ा जे अमड़ जो शान चुकायो ओ नबी जी अमान जो सैयद नाम ते लख लख सलाम करमुला गुलाम खाक दर दी जुमा ओ नबी जी अमान ओ नबी जी अमान सैयदा आमिना ओ नबी जी अमान हज़रत अब्दुल्ला वालिदे मुस्तफा जान को फिदा हज़रत अब्दुल्ला तुझो सुन गुल रुखत गुल बदन तू ही नूरे हुदा वालिदे मुस्तफा हज़रत अब्दुल्ला
देखो शाहे ज़मन सुवतो जो इब्न देखो शाहे ज़मन तुझो आहे इब्न या मुजतबा हज़रत अब्दुल्ला जान